नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ठरी मिरवाह में ख़बर ॾींदा आहियूं त ठरी मिरवाह में DC खैरपुर मीरस राजा तारिक हुसैन चांडियो जो हुकुम ते असिस्टेंट कमिश्नर मिरवाह पारां कार्रवाई करे यूरिया भाण जो टालर कब्ज़े में वठी छॾियो। ब्लैक ते वेकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई संदसि मौजूदगी में सरकारी अघ ते वेकिरो कयो आहे। गवर्नमेंट अफसर तरफ़ों इहो हिदायत आई असांखे त जेको यूरिया या DAP या भाण उनखे असां गवर्नमेंट रेट ते जेको आहे उनखे सेल कयूं। अॼु असां उन सिलसिले में हिन कंपनी स्टार्ट कंदे हिते जेको आहे यूरिया में यूरिया मदद जेको आहे उहो कयो आहे उनखे असां गवर्नमेंट रेट ते इंशाल्लाह जेके बि आबाददार आहिनि उन्हनि खे असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं। ठीकु आहे, जंहिं कंहिंखे बि यूरिया खपे त असां राब्तो करे इंशाल्लाह उन गवर्नमेंट रेट ते जेको आहे रिपीट जीअं हिकिड़ो मतिलबु ब्लैक माफिया आहे या मार्केट में जेको 2500 2600 3000 ताईं या सेल थी थिए कंट्रोल कयो। कंहिं हंधि बि का बि कंहिंखे कंफर्मेशन हुजे अगरि कंहिं वटि यूरिया जी का खे बि मौजूदु आहे स्टॉक अवेलेबल आहे असांखे इंफॉर्म करे असां तुरंत एक्शन कंदासीं ऐं माण्हुनि खे लिफ्ट कंदासीं। डिप्टी कमिश्नर साहब इहा अहकामात आहिनि त माण्हुनि खे तव्हां लिफ्ट ॾियो ऐं गवर्नमेंट रेट ते यूरिया जो तव्हां सेल कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।